हिकिड़े मुल्क जो बादशाह हो। उन जी ज़ाल राणी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत हुई। उनखे हिकिड़ो 8 साल जो पुटु ऐं 8 साल जी न्याणी हुई। तो बादशाह पंहिंजी बादशाही खे सुठे नमूने सां संभालींदो। हिकु चकर बादशाह ऐं उन जी धीउ शहज़ादी ऐं उन जो पुटु शहज़ादो ॿई नंढा हुआ ऐं राणी चारई ॼणा पंहिंजे महल में वेठा हुजनि पंहिंजे कमरे में। त एतिरी देरि में वज़ीर डोड़ंदो आयो ऐं बादशाह वटि अची पुॻो। त बादशाह पुछा करणु लॻो वज़ीर खे, ॾे ख़बर डोड़ंदो अची पियो, तोसां ख़ैरु त आहे? त हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, ख़ैरु न आहे, पंहिंजे महल में बाहि लॻी वई आहे। बादशाह चवणु लॻो त चवीं छा तूं, महल में बाहि लॻी वई, पर बाहि कीअं लॻी वई? त वज़ीर चवणु लॻो त ख़बर न आहे बादशाह सलामत, बाहि कीअं लॻी आहे, पर बाहि लॻी वई आहे, जल्दी निकिरो, किथे नुक़सानु न थी वञे, निकिरण जी कोशिशि करियो। त हाणे बादशाह ऐं उन जी धीउ ऐं उन जो पुटु ऐं राणी वज़ीर चारई पंजई असो उन महल मंझां निकिता। हाणे निकिरी महल जे ॿाहिरां आया त ॾिसनि त सॼे महल खे बाहि लॻी पई हुजे हितां हुतां। ऐं अची उन बादशाही जा माण्हू बि अची गॾु थिया। सभु ॾिसणु लॻा, कुझु अचे मचे कयूं, कुझु बाहि खे उझाइण जी कोशिशि कयूं, पर बाहि उझे ई न, ॾाढो ज़ोर वठी वई। हाणे बादशाह चए पियो त ख़बर न आहे छा थी वियो, बाहि कीअं लॻी वेली। त हिते अची माण्हू जाम गॾु थिया। बादशाह जे महल खे बाहि उझाइण जे लाइ अची जाम गॾु थिया। ऐं बादशाह बि इन परेशानी में हुजे, राणी बि इन परेशानी में हुजे त महल खे बाहि लॻी वई। हाणे माण्हू वीचारा बाहियूं उझाइनि पिया, कोशिशि कनि पिया। त ख़बर ई न पई एतिरे देरि में बादशाह जी धीउ शहज़ादी जेका 8 साल जी हुजे, उनखे केरु उतां खणी वियो, अगवा करे वियो। ऐं बादशाह ऐं माण्हू सभु पंहिंजी हण पिट में लॻा पिया हुजनि बाहि उझाइण जे लाइ। त हाणे ख़ैरनि जो जॾहिं वञी बाहि उझी वई, महल सॼो कारो थी वियो, जेके बि उनमें शयूं वग़ैरह हुयूं काफ़ी सड़ी वियूं हुयूं। त हिते बादशाह पंहिंजी राणी खे वरितो, पंहिंजे पुट खे वरितो। त बादशाह ॾिसंदो उनजी धीउ हुजे न। त बादशाह चवणु लॻो त धीउ किॾां वई मुंहिंजी? राणी बि चवणु लॻी त असांजी धीउ किॾां वई? हाणे माण्हू हुजनि जाम उनजी हण पिट में हुजनि त ख़बर ई न पई, छोकिरी हुनजी केरु अगवा करे वियो। हाणे हिते हुते ॻोल्हणु लॻा, पर बादशाह जी धीउ बादशाह खे न मिली। बादशाह मायूस थी वियो, किॾां वई? नेठि हिते अची हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं गुज़रिया। सिपाही वग़ैरह वज़ीर सभु ॻोल्हण जे पोयां लॻा, छोकिरी खे शहज़ादी खे ॻोल्हिनि पिया, पर बादशाह खे उनजी धीउ शहज़ादी न मिली। बादशाह बेहाल हुजे, राणी बि बेहाल हुजे, ऐं उनजो नंढड़ो पुटु जेको उहो बि रोए पियो त मुंहिंजी भेण ख़बर न आहे किॾां वई। त नेठि उहा शहज़ादी न मिली, उहा छोकिरी नंढी उन बादशाह जी धीउ ऐं राणी जी धीउ उहा न मिली। हाणे हिते ॾींहं गुज़रंदा विया, सालूं गुज़रंदे वियूं, अची 12-13 साल थी हलिया इन ॻाल्हि खे, पर उहा शहज़ादी न मिली। त नेठि उहा राणी बि गुज़ारे वई, बाक़ी वञी रहियो बादशाह ऐं शहज़ादो अची वॾो थियो, उन बादशाह जो पुटु। ऐं पोइ उहो बादशाही संभालणु लॻो। ऐं पोइ उहो शहज़ादो ॾाढो ख़राबु थी वियो, लालची थी वियो। हुन छा कयो, हुनजी माउ त मरी वई, पंहिंजे पीउ बादशाह खे जेको आहे सो बेहोश वारी हालत में रखणु लॻो। हिकिड़े हकीम सां मिली करे उन बादशाह खे जेको आहे सो बेहोश करे छॾी, ऐं पाण बादशाही संभालणु लॻो उन बादशाह जी जॻह ते उहो शहज़ादो ॾाढो लालची हो, ख़राबु क़िस्म जो माण्हू थी वियो। त हिकु चकर शहज़ादो आयो उन पंहिंजे पीउ बादशाह वटि, ॾिसे त उनजो पीउ सुतो पियो हुजे, यानी बेहोश हुजे। हकीम खे घुराई ऐं हकीम खे चवणु लॻो त छा बि कर, कुझु बि कर, मुंहिंजो पीउ बादशाह होश में न अचणु खपे। हिन खे दवाऊं वग़ैरह पियो खाराइजी, ऐं होश में न अचे। जे अगरि होश में आयो त पंहिंजे लाइ वॾो मसइलो थी वेंदो, ऐं आउं बादशाही संभालियां पियो। ऐं उन हकीम खे काफ़ी सारा सोन जा सिक्का वग़ैरह, पैसा वग़ैरह ॾिनी, ऐं चवणु लॻो त वञी तुंहिंजी ज़िंदगी में इहे कमु ईंदा, वञी इनखे ख़र्चु कर पंहिंजी ज़िंदगी में। ऐं अञा बि चवंदे तोखे पैसो जाम मिली वेंदो, पर मुंहिंजो पीउ बादशाह होश में न अचे। हाणे उहो शहज़ादो वॾो लालची हुजे ऐं ॾाढो माण्हुनि सां बदसलूकी कंदो हुजे, ऐं उन बादशाह जी जॻह ते बादशाही संभालींदो। हाणे छोकिरी अॻे ई अगवा थी वई, हथ न आई, राणी मरी वई, शहज़ादो लालची थी वियो। त शहज़ादो हिकु चकर पंहिंजे वज़ीर खे चवणु लॻो, वञी न जेके माण्हू हुजनि, जंहिं वटि ॿनी वग़ैरह जाम हुजे, आबादी हुजे, उन्हनि खे वठी आ। हाणे उहो वज़ीर बि उन शहज़ादे सां मिलियलु हुजे। त हाणे वज़ीर वियो, शाहूकार माण्हू वठी आयो, जंहिंजी ॿनी वग़ैरह जाम हुजे, आबादी जाम हुजे। उहे सभु अची महल में गॾु थिया। शहज़ादो बादशाह जे तख़्त ते वेठो हुजे। त शहज़ादो उन्हनि खे चवणु लॻो त हाणे अव्हांजी जेका बि ज़मीन आहे मूंखे ॾेई छॾियो, ऐं अव्हांखे कुझु पैसा ॾियां थो, ऐं ॿनी मूंखे ॾेई छॾियो। जे न ॾींदो त अव्हां खां अहिड़ा कमु कंदड़ जो यादि कंदो,
अव्हां खे सज़ा बि ॾियारे सघां थो। त उन्हनि मां हिकिड़ो अमरा चवणु लॻो त आउं मुंहिंजी बनी कोन ॾींदसि, भले छा बि कर, कुझु बि कर, बनी आउं कोन ॾींदसि। त हिते शहज़ादो चवणु लॻो बनी तूं मूंखे कीअं कोन ॾींदे। सिपाहियुनि खे चई त हिन खे ॿधो। त सिपाहियुनि हुनखे झले हिकिड़े पीलर में चइजे, कंहिं थंभे वग़ैरह में चइजे, उनखे ॿधो। ऐं उहो शहज़ादो लठ वग़ैरह खणी ऐं उनखे कुटणु लॻो, उनखे मारणु लॻो, सफ़ा ज़ख़्मी करे छॾी। त हिते जेका ॿिया माण्हू आया हुआ उन्हनि इहो नज़ारो ॾिठो, उन्हनि खे डपु थियो, उन्हनि खे ख़ौफ़ थियो त शहज़ादो ख़तरनाक आहे। त उहे सभु चवणु लॻा त असीं पंहिंजी बनी ॾियण जे लाइ तयारु आहियूं। त शहज़ादे वज़ीर खे चयो त हिननि खे पैसा ॾे ऐं हिननि खां बनी जा कागज़ वठि। त हाणे वज़ीर सभिनि खे पैसा ॾिना, बनी जा कागज़ उन्हनि खां वठी छॾिया। त हिते शहज़ादो उन शाहूकार हमरान खे चवणु लॻो त अञा बि को कमुकारु हुजे त मूंखे ॿुधाइजो, अव्हां खे अव्हां जी बनी जा पैसा मिली विया न? त हू चवणु लॻा त हा असांखे मिली विया। हाणे उहे हमरा हितां थिया रवाना। त हिते शहज़ादे चयो वज़ीर खे त हाणे पाण वारो कमु कर, जेके बि पैसा हिननि खे पाण ॾिना आहिनि वञी उहे फुर करे अचो। हाणे शहज़ादो वॾो हरामी हुजे, बनी बि उन्हनि खां वरिती ऐं अॻियां वरी फुर बि उन्हनि खां कराए थो जेके पैसा हिन ॾिना हुआ। त हाणे कुझु सिपाही वग़ैरह हिन मोकिलिया, मुंहं ते नक़ाब वग़ैरह करे विया। त हाणे उहे शाहूकार माण्हू पैसा वग़ैरह खणी बनी जा कुझु थोरो विख पंधु अॻियां ई विया, महल खां थोरो परे निकिता त हीअ वञी शहज़ादे जा सिपाही पुॻा ऐं उन्हनि खां जेको बि माल मिल्कियत हुई, बनी जा पैसा वग़ैरह हुआ, इहे जेके सोन जा सिक्का पैसा वग़ैरह जेके बि उन्हनि खां फुर करे आया, फुर करे ऐं सिधो महल में मोटी आया। त एतिरी देरि में, थोरी देरि खां पोइ उहे माण्हू सभु आया महल में। शहज़ादे खे चवणु लॻा त तो जेके असांखे बनी जा पैसा ॾिना उहो असांखां फुर थी विया, असांजी मदद कयो। त शहज़ादो चवणु लॻो त हाणे आउं छा करियां, मूं अव्हां खां बनी वरिती, मूं अव्हां खे पंहिंजा पैसा ॾिना, हाणे उहे अव्हां फुर कराए छॾिया, हिन में मुंहिंजो कुझु बि नथो वञे, अव्हीं ॼाणो अव्हां जो कमु ॼाणे। त शहज़ादे उन्हनि खे एतिरो कुझु चयो ऐं हू वीचारा मायूस थी ऐं उतां हलिया विया। हाणे शहज़ादो लालची हुजे त हिते वज़ीर आयो त शहज़ादो चवणु लॻो त ॾिस कीअं कमु थी वियो, भलो बनी बि मिली वई, पैसा बि वापसी मिली विया। त वज़ीर चवणु लॻो त बिल्कुलु हाओ कमु थी वियो भलो, पैसा बि मिली हलिया, बनी बि मिली वई। त हाणे हिते कुझु टाइम गुज़रियो, जेका शहज़ादी उन बादशाह जी धीउ जेका अगवा थी वई, जेका ग़ाइबु थी वई, उहा उन हमरा वटि हुई। त उनखे अचानक होश अची वियो। हाणे उहो हमरा जेको अगवा करे वियो, उहो इन लालच में अगवा करे वियो त को बादशाह खां पैसा वग़ैरह कढां, उहो बि को लालची हो। ऐं काफ़ी टाइम जेको आहे सो उन शहज़ादी खे बेहोश करियो वेठो हो। इन ॻाल्हि खे 12-13 साल थी हलिया ऐं उहा शहज़ादी नौजवान थी वई। त अचानक शहज़ादी खे होश अची वियो। शहज़ादी होश मज़ा जी उथी ऐं अची उन हमरा ते वार कराई। उहो हमरा वेठो हुजे उते, उन हमरा खे न ख़बर पई। शहज़ादी बि होश में आई ऐं शहज़ादी उनखे हमिलो कयो ऐं उनखे ज़ख़्मी करे छॾियो। धक वग़ैरह कुझु जाम आई ऐं उहो मरी वियो। त हाणे उहा शहज़ादी चवणु लॻी त हीउ मूंखे अगवा करे आयो हो, आउं 8 साल जी हुअसि, हींअर आउं वॾी थी वई आहियां, काफ़ी टाइम जेको आहे सो आउं बेहोश पई हुअसि ऐं ख़बर न आहे त मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजो पीउ कहिड़े हाल में हूंदा ऐं मुंहिंजो भाउ कहिड़े हाल में हूंदो। ऐं चवणु लॻी त हाणे आउं वञा थी मुंहिंजे माउ पीउ ॾांहुं, मुंहिंजे भाउ ॾांहुं। हाणे उहा शहज़ादी उन बादशाह जी धीउ उतां निकिती, हाणे रुलंदे घुमंदे फिरंदे पंहिंजे माउ पीउ ॾांहुं अचे पई। त उनखे वाट ते हिकिड़ो हकीम गॾिजी वियो। हकीम उहो जेको उन बादशाह जो इलाजु कंदो हो, बादशाह खे बेहोश करण जे लाइ पंहिंजे भाउ जे चवण ते। त उहो हकीम गॾिजी वियो। त शहज़ादी उन हकीम खे सुञाणे वरितो। त शहज़ादी उन हकीम खे चवणु लॻी त अड़े तूं। त हकीम बि उन शहज़ादी खे सुञाणे वियो। थोरा घणा माउंडा उनखे लॻा। त हकीम चवणु लॻो शहज़ादी खे त अड़े तूं हेतिरो टाइम किथे हुएं। त हिते शहज़ादी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ मूंसां थियो। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन हकीम खे त तुंहिंजा अहिड़ा हाल थी विया आहिनि, तोखे हीअ कहिड़ी बीमारी थी वई आहे, तोखे छा थियो आहे। त हिते हकीम सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त तुंहिंजो भाउ ख़राबु थी वियो आहे, ॾाढो ख़तरनाक थी वियो आहे, ॾाढो माण्हुनि खे तंग ऐं परेशान करे थो ऐं तुंहिंजे पीउ बादशाह खे बेहोश करे वेठो आहे ऐं मूंखे पैसा वग़ैरह ॾींदो आहे ऐं मूंखे चवंदो आहे त हिन खे होश न अचणु खपे तुंहिंजे पीउ खे। हाणे उन जे करे जेको आहे सो दवाऊं वग़ैरह ठाहींदो आहियां तुंहिंजे पीउ खे बेहोश करण जे लाइ। उन वजह ई मूंखे बीमारी थी वई आहे ऐं मुंहिंजा हीअ हाल थी विया आहिनि। ऐं सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादी खे हिन ॿुधाई। त शहज़ादी चवणु लॻी त तमामु ग़लति आहे इहो, मुंहिंजो भाउ ॾाढो ग़लति करे थो, मुंहिंजी माउ मरी वई, मुंहिंजे पीउ खे बेहोश करे वेठो आहे ऐं पाण जेको आहे सो माण्हुनि खे तकलीफ़ूं ऐं परेशानियूं पियो ॾिए, सुठो नथो करे।
त शहज़ादी चवणु लॻी उन हकीम खे त ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, तूं अॼु खां ॿीहर न अचिजांइ ऐं दवा न ठाहिजांइ, तूं भले हलियो वञु, बाक़ी इनखे आउं पाणे थी ॾिसां। त हाणे हक़ीक़त जी ख़बर उन शहज़ादी खे पइजी वई ऐं होॾां शहज़ादे खे दिलि में ख़्यालु आयो ऐं चवणु लॻो त हकीम खे पैसा जाम ॾींदो आहियां, ॾाढा पैसा उहो खणंदो आहे ऐं केसि ताईं आउं मुंहिंजे पीउ बादशाह खे बेहोश करे वेठो हूंदुसि, छो न हिनखे कंहिं अहिड़ी जॻह ते खणी वञा ऐं हिनखे माराए छॾियां ऐं मरी वेंदो, जान छुटी वेंदी ऐं पोइ आउं बादशाही माना जेको आहे सो तख़्त ते वेही ऐं पोइ सुठे नमूने सां बादशाही हलाईंदसि ऐं ॿियो माण्हुनि खे लुटींदसि, फुरींदसि, पैसा कमाईंदसि। इन खां वधीक ॿी का सुठी ॻाल्हि आहे ई कोन। त हाणे उन शहज़ादे छा कयो, पंहिंजे पीउ बादशाह खे घोड़े सवारी ते विहारे, हाणे जो पीउ बादशाह त बेहोश हुजे, उन घोड़े सवारी ते विहारे ऐं निकितो। हाणे सिधो आयो हिकिड़े झंग तरफ़, जेको पहाड़ी इलाइक़ो हुजे, जबल वारो इलाइक़ो हुजे, ऐं पंहिंजे पीउ बादशाह खे कुल्हे ते खणंदे आहिस्ते आहिस्ते करे सिधो उन पहाड़ ते, उन जबल ते चढ़ियो। हाणे पंहिंजे पीउ खे मथे चोटी ते बीहारे ऐं उनखे चवणु लॻो त हाणे तुंहिंजो ख़्यालु ख़तमु आहे, तोखे आउं केसि ताईं जेको आहे बेहोश कंदसि, तूं मरी वञु, मुंहिंजी जान छुटी वञे ऐं पोइ आउं सुठे नमूने सां बादशाही हलाईंदसि ऐं माण्हुनि खे पियो फुरींदसि। त हाणे हिन शहज़ादे छा कयो, पंहिंजे पीउ खे जेको आहे सो उछलण जी कोशिशि पे कई। त एतिरे टाइम में उहा शहज़ादी उते पुॼी वई। शहज़ादे न ॾिठो उन शहज़ादी खे। शहज़ादी छा कयो, गज़ कमान खणी उहो तीर उन शहज़ादे पंहिंजे भाउ खे हंयो। हाणे जॾहिं उहो तीर पंहिंजे भाउ शहज़ादे खे लॻो सीने में त हू वञी पट ते किरियो। त एतिरे टाइम में उहा शहज़ादी अची उन मथे पुॻी। त जॾहिं शहज़ादे ॾिठो उन शहज़ादी खे ऐं चवणु लॻो त अड़े तूं ऐं मुंहिंजी भेण, तो मूंखे छो मारियो? त शहज़ादी उहा भेण चवणु लॻी त मूंखे तुंहिंजी असलियत जी ख़बर पइजी वई आहे, तूं ग़लति पियो करीं, तंहिंजे करे मूं तोखे मारियो आहे। तो मुंहिंजे पीउ खे ॾाढियूं तकलीफ़ूं ऐं परेशानियूं ॾिनियूं ऐं माण्हुनि खे बि तकलीफ़ूं ऐं परेशानियूं ॾिनियूं ऐं हींअर हलियो ऐं मुंहिंजे पीउ खे मारण जे लाइ। त हाणे शहज़ादो चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मुंहिंजी ज़िंदगी बचा, मुंहिंजो इलाजु करा। त शहज़ादी उनजी हिकु बि न ॿुधी। शहज़ादी छा कयो, उन पंहिंजे भाउ खे उतां खणंदे हेठि उछलायो। हाणे जॾहिं शहज़ादो खे सीने में तीर लॻल ऐं हेठि जॾहिं उछलायो त वञी उनखे हेठि धक ॿक लॻा त उहो शहज़ादो मरी वियो। त शहज़ादी पंहिंजे पीउ बादशाह खे उतां खणंदे सिधो आई घोड़े सवारी ते ऐं घोड़े सवारी ते विहारींदे सिधो पंहिंजे महल आई ऐं पोइ सुठा हकीम घुराई ऐं चवणु लॻी हकीमनि खे त जीअं बि करियो, कुझु बि करियो, कोशिशि करियो, मुंहिंजे पीउ खे होश में आणियो ऐं हिनखे चङो भलो ऐं ठीकु करियो। त हाणे हकीम इलाजु करणु लॻा। नेठि उन बादशाह खे होश अची वियो। त बादशाह खे होश अची वियो त इते उन शहज़ादी बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं हो, फ़िलहाणु मूंखे अगवा करे वियो, उनखे मूं मारे छॾियो ऐं मुंहिंजे भाउ हीउ जॾा कमु कया, माना सॼी हक़ीक़त करे पंहिंजे पीउ बादशाह खे हिन ॿुधाई। त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, चवणु लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त तूं दिलेर आहीं, तूं बहादुर आहीं, तो सुठो कमु कयो, नेकी वारो कमु कयो, भलो कमु कयो। हू मुंहिंजो पुटु हो ई कोन, हिकु गद्दार हो, मूंसां बि ग़लति कई ऐं मुंहिंजे राज ऐं माण्हुनि सां बि हुन ग़लति कयो। ऐं पोइ बादशाह ठीकु थी वियो, चङो भलो थी वियो। पोइ बादशाह ऐं शहज़ादी ॿई पंहिंजे महल में यानी तख़्त ते आया। आसे पासे जा माण्हू, राज जा माण्हू बादशाह घुराया ऐं बादशाह सभिनी खां माफ़ी वठणु लॻो ऐं चवणु लॻो त मूंखे माफ़ु करियो, मुंहिंजे पुटु मूंसां बि ग़लति कयो ऐं अव्हां सां बि ग़लति कयो, उन जे लाइ अव्हां खां माफ़ी आउं थो वठां। ऐं सभिनि खे जेको आहे सो जेके ॿनी जा काग़ज़ वग़ैरह हुआ जेका शहज़ादे फराड में वरिता उन्हनि खां, उहे सभु उन माण्हुनि खे हिन वापसी करे छॾिया। ऐं पोइ उन बादशाह उन वज़ीर खे बि जेको आहे सो सज़ा ॾियारे छॾी ऐं वज़ीर खे चवणु लॻो त तो ग़लति कयो, मुंहिंजे पुटु शहज़ादे सां मिली माण्हुनि सां ठगियूं थो कयूं। सिपाहियुनि खे चई त हिनखे वञी उमिरि क़ैद जे लाइ सज़ा ॾेई छॾियो ऐं वञी हिनखे क़ैद करे छॾियो। ऐं पोइ बादशाह ऐं शहज़ादी सुठे नमूने सां बादशाही हलाइणु लॻा। बादशाह खे पंहिंजी धीअ ते वॾो नाज़ हो ऐं उहा बहादुर हुई। त दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।